मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब करना। अॼुकल्ह निकाह जो कंहिं क़िस्म में कोई बि कंहिंखे टेंशन न आहे, वॾनि खे बि टेंशन न आहे, घर जा जेके ज़िमेदार बंदा आहिनि उन्हनि खे बि टेंशन न आहे। औरतूं घर में 15-15 सालनि खां वेठियूं आहिनि, नौजवान उहे बि 20-20 साल खां वठी करे छड़ा वेठा आहिनि। हज़ारे असांजे मुआशरे जे अंदरि हज़ारे रिश्ता पिया आहिनि, पर कंहिं क़िस्म में कोई बि मुस्लमान खे हिमत नथी थिए त उहे पंहिंजी नियाणियुनि खे निकाह करे अॻिते ॾियनि। छाजे करे त निकाह खे अॼुकल्ह असां महांगो करे छॾियोसीं। निकाह थींदो 10-12 लख ते, ऐं अॼुकल्ह ज़िना 200-300 ते, सस्ते पैसे ते ज़िना थिए थी। त नौजवान काॾे फोकस कंदो? नौजवान फोकस कंदो पोइ ज़िना जी तरफ़। 12-13 लख हिन टाइम काॾा ॾींदो? निकाह खे तव्हां मुस्लमान महांगो कयो आहे। ऐं जेकॾहिं तव्हां निकाह खे सस्तो कयो त अल्हम्दुलिल्लाह पूरे मुआशरे जे अंदरि निकाह थी वेंदो। निकाह जे अंदरि सिर्फ़ु इहा ई शइ आहे, कोई ज़रूरत न आहे त तव्हां नओं लिबास पायो, कोई ज़रूरत न आहे त तव्हां 1000 महिमाननि खे दावत ॾियो, कोई ज़रूरत न आहे तव्हां शादी हाल बुक कयो। सिर्फ़ु इस्लाम इहा ई हद बयानु कई, इहो ई हुकुम बयानु कयो निकाह जे बारे में, ईजाब क़बूल ऐं हक़मर ऐं क़ुर जूं चंद आयतूं पढ़ी वञनि ऐं उनजे दरमियान 2 शाहिद हुजनि। बसि इन शयुनि खे तव्हां प्रोमोट कयो, इन शयुनि खे तव्हां इस्तेमालु कयो त निकाह जेको आहे साबित थी वेंदो। सर निकाह जेकॾहिं अॼुकल्ह जेकॾहिं असां मुस्लमान हिमत कयूं ऐं निकाह खे असां आसान बणण जी कोशिशि कयूं, अल्लाह जो कसम निकाह आसान थी वेंदो, इंतिहाई निकाह आसान थी वेंदो। जॾहिं निकाह खे असां आसान बनाईंदासीं त असांजे मुआशरे मां ज़िना जो फॉल्ट निकिरंदो वेंदो। ऐं ज़िना हिन टाइम ज़्यादा में ज़्यादा उरूज में आहे, उनजो हिकिड़ो ई रीज़न आहे त मुआशरे में निकाह खे प्रोमोट नथो कयो वञे। ऐं जंहिं ॾींहुं असां निकाह खे प्रोमोट करणु छॾे ॾिनोसीं, उन टाइम असांजो सुवालु अचणु शुरू थी वेंदो त तमामु जेको आहे मुस्लमान जेके घरनि जा वॾा आहिनि, पंहिंजी नियाणियुनि जो फौरी तौरु निकाह करण जी कोशिशि कनि ऐं नौजवान जी बि मथां बि फ़िक्र कनि त मूंखे पंहिंजे नौजवान पुट जो फौरी तौरु निकाह कराइणु आहे। ऐं हिन टाइम कोर्टुनि में नंढी उमिरि जूं छोकिरियूं जेको वञी करे भॼी करे घर खां निकाह थियूं कनि, उनजो रीज़न बि इहो ई आहे, घर खां मजबूर थी करे निकिरनि थियूं। हालांकि इहो कमु जी मां जेको ताईद नथो कयां त वञी करे औरतूं ॿाहिरि निकिरनि, हालांकि ग़लति उन्हनि कमु कयो आहे, दुरुस्त कमु न कयो आहे, ग़लति उन्हनि कमु कयो आहे। पर इहा छाजे करे? इहा जंहिं टाइम घर जा ज़िमेदार बंदा लायानी कंदा, कमज़ोरी ॾेखारींदा ऐं नियाणियुनि जो टाइम ते निकाह न कराईंदा, पोइ नियाणियूं निकिरी करे ॿाहिरि जेको आहे निकाह कंदियूं। त बहितर पंहिंजी इज़त खे बि महफ़ूज़ करायो, पंहिंजी नियाणियुनि जी इज़त खे बि महफ़ूज़ करायो, उनजो महल सां बहितर जॻह ते निकाह करे जान छॾायो। ज़्यादा जेको आहे डिमांड न कयो, ज़्यादा डिमांड त मां पंहिंजी धीउ खे 3 लख जो ॾाज ॾींदुमि, मां पंहिंजी धीउ खे 5 लख जो ॾाज ॾींदुमि। इन एतबार सां तमामु मुस्लमान जूं नियाणियूं काफ़ी टाइम खां वठी करे घरनि में अंदरि वेही रहियूं।